अहम ख़बर वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जी थियण लाइ अपोज़िशन सरगर्म थी वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान विच में कुछ देर में मुलाक़ात शुरू थी रही आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में बेएतमादी जी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा। मुल्की सियासी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त लखें नौकरियुनि जी ॻाल्हि करे क़ौम खे पेनू बणाईंदड़ जो अंजाम वेझो आहे। संदन रांदि ख़त्म थी चुकी। हाणे इनकलाब ईंदो ऐं नाअहल हुक्मराननि मां जल्द जान छुटी वेंदी। अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जे थियण लाइ अपोज़िशन सरगर्म थी वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान विच में कुछ ई देर में मुलाक़ात शुरू थी रही आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। अहम ख़बर ॾियूं पिया। मुलाक़ात में बेएतमादी जी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा। मुल्की सियासी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त लखें नौकरियुनि जी ॻाल्हि करे क़ौम खे पेनू बणाईंदड़ जो अंजाम वेझो आहे। संदन रांदि ख़त्म थी चुकी। हाणे इनकलाब ईंदो ऐं नाअहल हुक्मराननि मां जल्द जान छुटी वेंदी।